लगी वो जंगत पोए ज़मीरन जो छा थींदो जे आयो इनकलाब हिन अवाम में तो पो अमीरन जो छा थींदो जॾहिं हिक ई ठोकर सां थी असेंबलियूं सभु ऊंधियूं वेंदियूं पोइ हिननि वॾनि वज़ीरनि जो छा थींदो जॾहिं मुर्शिद खे मुरीद ॾंद ॾियण बंदि कंदा पोइ हिन बेनागर पीरनि जो छा थींदो जेकी मास्ता ठाहिनि हिन माण्हुनि जो तन खून पीअंदड़ खंज़ीरनि जो छा थींदो जॾहिं बाग़ी थी बीहंदा ही नौजवान सभु पोइ तुंहिंजे बंगलनि ऐं जागीरनि जो छा थींदो जॾहिं वॾेरनि वज़ीरनि खां पाक थींदी मुंहिंजी धरती पोइ हिन पेट पालतू बेज़मीरनि जो छा थींदो हक़ गुलाम हैदर जे तूं पाण न वठी सघे पोइ तुंहिंजे पोइनि जे तदबीरनि ऐं तक़दीरनि जो छा थींदो असीं हिते हुसैन कॉलोनी में असीं बात खणी आया आहियूं त बाबा असांखे नकी वोट घुरजनि था नकी असांखे का लालच लोभ बसि इन जे करे आया आहियूं तव्हां पंहिंजे हक़नि जी सुजागी कयो हिते अचण खां पोइ ख़बर पई आहे त हिन ॻोठ में बिजली बि न आहे तव्हां असांजो साथ ॾियो त असीं बिजली बि मंज़ूर कराईंदासीं हर रोज़ तव्हां असांखे घुराईंदो असां तव्हां सां हर मुहाज़ ते गॾु हूंदासीं असां हर रोज़ तव्हां सां मुज़ाहरा कंदासीं तव्हां जीअं असांखे चवंदो असीं तव्हां सां गॾु आहियूं पर असांजा हिकिड़ो 2 कलाक सुभाणे सुबुह जो 7 वॻे असांजो तव्हां साथ ॾियो त असीं कंजारो प्रेस क्लब ते चूंडियल नुमाइंदनि खे इहो ॿुधायूं त तव्हां असांखां वोट वठो पर असांखे पूरो हक़ न ॾिनो असांखे उहो हक़ वसूल करण जे लाइ असीं इख़लाक़ी तौर ते असीं हुननि खे इहा अपील कंदासीं त असांखे रोड ॾियो असांजे वॾे ॻोठ खे हुसैन कॉलोनी खे बिजली ॾियो आखिरी स्टाफ ते चौकी कान्हे उनखे चौकी ॾियो असां वटि गैस न आहे असांखे गैस ॾियो अस्सलाम वालेकुम सभिनी दोस्तनि खे अपील आहे सुभाणे असांजो 7 वॻे सुबुह जो आखिरी स्टाफ ते अची असांजो साथ ॾियो असांजे सॾ में सॾ ॾियो